दोस्त जेके अल्लाह जा दोस्त आहिनि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून उहे बेखौफ आहिनि ऐं उहे ग़मगीन न आहिनि न को उन्हनि खे ख़ौफ आहे न हुज़्न आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अला माने होशियार अरबीअ जे अंदरि अला तंबीह जे वास्ते ईंदो आहे होशियारी वास्ते ईंदो आहे इन ताक़ीद वास्ते ईंदो आहे त बेशक को शक बि न आहे हिन में औलिया वलीअ जी जमा आहे औलिया अल्लाह यानी अल्लाह जा दोस्त। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हर कोई चवंदो आहे त मां अल्लाह जो दोस्त आहियां हर फिरके वारो चवंदो आहे त असां अल्लाह जा प्यारा आहियूं असां अल्लाह जा दोस्त आहियूं। तुंहिंजे मुंहिंजे चवण ते को अल्लाह जो दोस्त कोई नथो थी सघे। अल्लाह जो क़ुरान जंहिंखे चवे अल्लाह जो दोस्त आहे उहो ॻाल्हि अटल आहे। तुंहिंजी मुंहिंजी ॻाल्हि ग़लति थिए मुमकिन आहे मौली खां ग़लती थिए मुमकिन आहे मौलाना साहिब खां ग़लती थियणु मुमकिन आहे मुफ़्तीअ खां फतवा ॾियण में ग़लती थियणु मुमकिन आहे। अल्लाह जो क़ुरान ग़लतीअ खां पाक आहे। या रब करीम जा किताब ऐं किताब क़दीम ऐं क़ुरान मजीद हर हिकु फिरके वारो दावा आहे त असां अल्लाह जा दोस्त आहियूं असांजे अंदरि वली आहिनि मां वली आहियां मां नेक आहियां। तूं महिरबानी करे ॿुधाए अल्लाह जो दोस्त कहिड़ो आहे। तज़ीरान मोहतरम रब करीम जी किताब मां कलाम मजीद मां क़ुरान मजीद फुरक़ान हमीद मां जवाब थो मिले अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून जेको वली उहो आहे अल्लाह जो दोस्त उहो आहे जेको ईमान वारो बि आहे त परहेज़गार बि आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ईमानदार कंहिंखे चयो वेंदो आहे ईमान वारो केरु हूंदो आहे। ईमान जो दारो मदार मोहब्बत रसूल आहे जंहिंजे सीने में मोहब्बत रसूल आहे जंहिंजे सीने में इश्क मुस्तफ़ा आहे जंहिंजे सीने में मोहब्बत ऐं ताज़ीम रसूल आहे उहो मोमिन आहे जेको मुस्तफ़ा करीम खे हाज़िर नाज़िर मञींदो आहे उहो मोमिन आहे जो मुस्तफ़ा करीम खे फुल पावर नबी तस्लीम करे उहो मोमिन आहे जो मुंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलाम खे हाकिम नबी तस्लीम करे उहो मोमिन आहे जेको मदनी सरकार खे काइनात जे ज़र्रे ज़र्रे खां ख़बरदार नबी तस्लीम करे उहो मोमिन आहे। अगर महबूब खे हाज़िर नाज़िर वारो अक़ीदो नथो रखे फुल पावर वारो अक़ीदो नथो रखे मुस्तफ़ा करीम जे में ग़ैब ते यकीन नथो रखे मां दावे सां चवां थो 100 दफ़ा पाण खे मोमिन चवे पर क़ुरान हुनखे मोमिन नथो चवे छो त अल्लाह ताला जल शान पंजे सिपारे में इरशाद फरमाए फला व रब्बिक ला युमिनून ऐं मुंहिंजा प्यारा हबीब मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे ला युमिनून उहे पक्का बेईमान आहिनि मोमिन न आहिनि ईमान वारा न आहिनि या अल्लाह केरु ईमानदार न आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो हत्ता युहक्किमूका जेको तूं मुस्तफ़ा खे हाकिम न मञे। सुभान अल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मोमिन उहो आहे ईमान वारो उहो आहे मुंहिंजे प्यारे हबीब जे नक्शे कदम ते हले मदनी सरकार सां प्यार करे मोमिन आहे। अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून ऐं परहेज़गार बि हुजे मुत्तकी हुजे। मालूम थियो त क़ुरान जी रोशनीअ में बेनमाज़ी वली थी न सघंदो आहे जेको परहेज़गार न आहे वली थी न सघंदो आहे। मुंहिंजे प्यारे हबीब जे नक्शे कदम खां हटियल आहे वली थी न सघंदो आहे। मुंहिंजे प्यारे हबीब जे शरीअ जो पाबंद न आहे वली थी न सघंदो आहे जेको मुंहिंजे प्यारे हबीब नबीअ जे सरदार जे शरीअ जी पाबंदी करे मुंहिंजे महबूब जे ग़ुलामीअ जी पाबंदी करे मुंहिंजे प्यारे हबीब जे नक्शे कदम ते हले क़ुरान चए थो उहो वली आहे। वो नज़र फेराए ॾिसो त निमाज़ी केरु आहे महबूब जे शरीअ जो पाबंद केरु आहे क़ुरान चए थो उहो वली आहे। फत्तबिऊनी युहबिबकुमुल्लाह जेको इत्तबा मुस्तफ़ा करे महबूब जी ताबेदारी करे हबीबन करीमन जी ग़ुलामी करे युहबिबकुमुल्लाह पोइ हुन सां अल्लाह प्यार कंदो।
अदल फ़ैसिलो अल्लाह प्यार हुन सां कंदो आहे। अल्लाह पंहिंजो महबूब हुनखे बणाईंदो आहे, अल्लाह पंहिंजो दोस्त हुनखे बणाईंदो आहे, अल्लाह उन ते राज़ी थींदो आहे जेको ग़ुलामी मुस्तफ़ा जो पटो पंहिंजे ॻिचीअ में ॿधे, गर्दन में ग़ुलामी वारो पटो हुजे, सम्झाणी इन सां अल्लाह प्यार करे थो। मुंहिंजे आका जे नक्शे क़दम खां हटियल आहे, साओ मर्तबा अथव मां मोमिन हा, सौ दफ़ा अथव मां मुत्तक़ी हा। अल्लाह जो क़ुरान जो मुत्तक़ी न आहे, मुंहिंजे प्यारे हबीब जे नक्शे क़दम खां हटियल आहे। गौसल आज़म दस्तगीर, वलियनि जो सरदार, मुत्तक़ी परहेज़गार एतिरे हद ताईं 40 साल, 41 साल भी लिखनि था, 40 साल इशा जे वुज़ूअ सां, इशा वारी वुज़ूअ सां फज्र जी जमात नमाज़ पढ़ाईंदा हुआ। हिकु ॾींहुं न, हिकु राति न, हिकु महीनो न, हिकु साल न, 40-41 साल इशा जी वुज़ू जी फरमाई करे नमाज इशा पढ़ाईंदा हुआ, जमात पढ़ाईंदा हुआ, वरी उन्हीअ वुज़ूअ सां अज़ीज़ान मोहतरम फज्र जी नमाज पढ़ाईंदा हुआ। इन अल्लाह वारनि जो जेको ज़िक्र क़ुरान तो बयान करे, वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, अल्लाह जा वली नेक बाना उहे आहिनि, अज़ीज़ान मोहतरम अल्लाह जा दोस्त उहे आहिनि। वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, वो सजदे जे हालत में या क़याम जे हालत में पंहिंजे रब जो रब करीम जी ज़ात बाबरकात खे राज़ी करण में रात गुज़ारींदा आहिनि। इन आयत मां मालूम थियो त निमाज़ छॾे करे सुम्हण इहो वली न आहे, निमाज़ कज़ा करण वलीअ जो कमु न आहे। वलीअ ते हुनखे चयो वेंदो आहे, राति पवे बेदर्दानू नींद प्यारी आवे, दर्द मंदानू याद सजण जी सुतियान जगावे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, वली उहो आहे जो अल्लाह जो दोस्त हुआ, जो मुस्तफ़ा करीम जो ग़ुलाम आहे, शरीयत ते पाबंदीअ ते वक़्तु ज़िंदगी गुज़ारे, उनखे वली चयो वेंदो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पीरान पीर, दाता दस्तगीर, रोशन ज़मीर वो हस्ती आहे जो अज़ीज़ान मोहतरम शहनशाह बगदाद सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु ताला अन्हु जेको मुरीद आहे, जनवरी महीने जे अंदर अज़ीज़ान मोहतरम मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो पीरान पीर जो मुरीद आहे। जनवरी महीने जे अंदर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उनखे जेको आहे त आराम जे दौरान पीरान पीर जो मुरीद आहे, उथी करे गुस्ल करे तर करे अज़ीज़ान मोहतरम वरी जो आराम करे वरी हिकु ई रात जे अंदर तक़रीबन 70 मरतबा मुझे मुर्शिद करीम जे मुरीद गुस्ल कयो आहे। अज़ीज़ान मोहतरम तो जो मांझ हुजे हा ई रत ॾेई करे सुम्ही पिया। सरताजुल औलिया जो मुरीद हो, जंहिं ॾींहुं सुबुह जो निमाज़ पढ़ी करे इरादो कई त पंहिंजे पीर शहनशाह बगदाद जी ख़िदमत में हाज़िर थिया, वञी करे दुआ घुराया, अगरि ईंदड़ राति जी हालत थी त पोइ जेको आहे कमज़ोर थी वेंदुसि। अज़ीज़ान मोहतरम मुरीद पंहिंजे घर खां रवानो थिए थो पियो। सैयदना अब्दुल कादिर जीलानी शहनशाह बगदाद 11वीं वारे पीर दाता दस्तगीर जे दरबार ते पहुता। साम्हूं 11वीं और पीर जल्ला फरोज़ हिल इरादो कयो मुरीद मां पंहिंजे मुर्शिद खे राति तकलीफ़ ॿुधायां, राति जेका मूंसां गुज़री आहे अर्ज़ कयां, अञा मुरीद अर्ज़ नथो करे। अज़ीज़ान मोहतरम हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी मुस्कुराए करे फरमाइनि था, ऐं मुंहिंजा मुरीद अॼु खां बाद इहा तकलीफ़ न थींदई, घबराए न, परेशान न थी, हिकिड़ो सबबु हो, बहानो राति 70 मरतबा गुस्ल कई, मां 70 बार तुंहिंजे वास्ते दुआऊं घुरियमि, लौह महफूज़ ॾिठुमि। अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद आहे,
70 बार जे मुक़द्दर में ज़िना लिखियल आहे। मालिक में रब करीम हुजे अब्दुल कादिर जीलानी जो मुरीद वरी करे ज़िना, या अल्लाह मुंहिंजे मुरीद खां इहो ग़लती गुनाह माफ़ कर ऐं मुंहिंजा मुरीद तोखे मुबारक हुजनि। 70 बार मां तोखां दुआऊं घुरियुमि, अल्लाह ताला हक़ीक़त खे ख्वाब जे अंदरि मटाए छॾियो आहे। मां तुंहिंजी हक़ीक़त खे तुंहिंजी जेको आहे त गुनाह खे ऐं तुंहिंजे तक़दीर खे बदिलाए करे ख्वाब जी हालत में तुंहिंजो वक़्तु गुज़ारे। जो ख्वाब जे अंदरि को बि माण्हू ग़लति कमु कंदो आहे त गुनाहगार न थींदो। हिते यारी वारे पीर खे कीअं पतो पियो असांजो ईमान आहे जेको अल्लाह जो दोस्त आहे, हुन वटि इल्म जा खज़ाना आहिनि, इल्म ग़ैब जा खज़ाना आहिनि। सैयदना ईसा रूहुल्लाह फरमाए था वउनब्बिउकुम, क़ुरान पाक में हुकुम आहे वउनब्बिउकुम बिमा ताकुलून वमा तदखिरून फी बुयूतिकुम। जेके हाज़िर थींदा काचारी वारा जलसे वारा हज़ारनि जे तादाद में परे परे खाईंदा। सैयदना ईसा रूहुल्लाह फरमाईंदा ऐं मुंहिंजे जलसे में मुंहिंजे हुज़ूर में हाज़िर थियण वारो, मां तव्हांखे ॿुधायां त तव्हां छा खाई करे आया हो, छा पचाए करे आया हो। वउनब्बिउकुम बिमा ताकुलून, छा खाई करे आया हो, छा पचाए करे आया हो। अज़ीज़ान गिरामी, सैयदना ईसा रूहुल्लाह जी ख़िदमत में जहिड़े टाइम मुंहिंजा दोस्तो उम्मती हाज़िर थींदा पीरान पे हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह ईसा रूहुल्लाह फरमाईंदा को काथों आयो को काथों आयो, तव्हां खाई करे ईंदा हो, तव्हांजो खाधो बि मूंखां मख़फ़ी न आहे। बचाए करे रखी पंहिंजे घरनि जे अंदरि आया हो, उहो मूंखां मख़फ़ी न आहे। मुफ़स्सिरीन किराम लिखनि था पिया अज़ीज़ मोहतरम ईसा रूहुल्लाह अल्लाह जे प्यारे नबी कलमतुल्लाह ईसा रूहुल्लाह नंढे ॿारनि सां प्यार हूंदो हो, नंढे ॿारनि खे रांदि खेॾाईंदो हो, नंढे ॿारनि सां मुहबत कंदो हो, जंहिं ॿारनि खे छुटी ॾींदो हो, इजाज़त इनायत फरमाईंदो हो, पोइ हिकु हिकु ॿार खे सम्झाईंदो हो त तुंहिंजे घर चाढ़ूं त बिरयानी त्यार बिरयानी कयूं पर तुंहिंजे वास्ते जेको आहे त दाल रखियूं। ॿारनि खे सम्झाए हिकु हिकु चई छॾे तुंहिंजे घर में हलो तयारु कयूं, तुंहिंजे वास्ते भत रखियूं। हर हिकु ॿार खे सम्झाए छॾे। घर वारा जेके आहिनि उन्हनि पंहिंजे नज़रिए में पंहिंजे सोच में ॿिया त ॿार आहिनि, उन्हनि खे छा पतो आहे अगरि घर जे अंदरि बिरयानी या ज़रदा पुला खाधे त ॿारनि जे वास्ते ॿियो को ताम रखे छॾींदा हुआ। ॿार जे घर ईंदा हुआ, हर हिकु ॿार पंहिंजे घर जे अंदरि अंगल कंदो हो त पाण ज़रदा खाओ, असांजे वास्ते दाल रखो, पाण बिरयानी खाओ, असांजे वास्ते ही चीज़ रखो। घर वारा हैरान थी वेंदा हुआ त तव्हांखे ॿुधाईंदो केरु आहे, तव्हांखे कीअं पतो पियो आहे, तव्हां घर मौजूद न आहियो, तव्हांखे केरु थो ॿुधाए। जंहिं वटि रांदि खेॾण वेंदा हो अल्लाह जो प्यारो नबी आहे ईसा रूहुल्लाह, उहो असांखे ॿुधाईंदो आहे। तमामु ॻोठ वारा गॾु थी करे पंहिंजे सलाह मशवरो कयूं त नंढड़ा ॿार ईसा रूहुल्लाह जे ख़िदमत में वेंदा आहिनि, उहो जादूगर आहे, ॿारनि ते जादूअ जो असरु थी वियो आहे, ॿारनि खे ख़राब कंदो। अॼु खां बाद ॿारनि खे बंदि कयूं था पिया, हिकिड़े कमरे में बहारे छॾियूं था पिया, दरवाज़ा बंदि करे छॾियूं था पिया, ॾिसूं त ईसा रूहुल्लाह खे ख़बर पवंदो आहे या न। जेके ॿार ॿाहिरों अचनि था घर जा ॿिया ॻाल्हियूं बि ॿुधाइनि था पिया, हाणे ॿारनि ते जादूअ जो असरु आहे। सभिनी खे गॾाए करे हिकिड़े कमरे में बंदि कयो, टाइम ते ॿार रांदि खेॾण न आया। ईसा रूहुल्लाह पाण तशरीफ़ वठी करे ॻोठ में आया। अची करे पुछा कयो त हुन ॻोठ वारनि खां पुछा कयो त ॿार छा जे करे न आया, काॾे विया, जी ख़बर न आयल आहे काॾे विया। अल्लाह जे कामिल अल्लाह जे प्यारे नबी ईसा रूहुल्लाह दरवाज़े ॾे इशारो करे फरमाए त हिननि जे अंदरि केरु वेठा आहिनि। हिन कमरे जे अंदरि या दरवाज़ो बंदि आहे, हिन कमरे में केरु वेठा आहिनि, हू कावड़िया वेठा, चवण लॻा हिते अंदरि खनज़ीर वेठा आहिनि, झंग वारा वेठा आहिनि, बांदर वेठा आहिनि। अल्लाह जे प्यारे नबी फरमायो त पोइ हूंदो झंग वारा ई वेठा हूंदा। ईअं चई करे ईसा रूहुल्लाह अलैहिस्सलाम वापसि थियनि था पिया। अज़ीज़ान गिरामी ॻोठ
ॻोठ वारा ख़ुशि थिया त जादूअ जो ज़रिए हुआ इल्म हुजे हा इल्म ग़ैब हुजे हा दरवाज़े जे अंदरि पतो कई न पए हा वरी दावा कंदो आहे मूंखे इल्म ग़ैब आहे मां अल्लाह जो नबी आहियां त छा खाईंदा आहियो छा पीअंदा मूंखे पतो आहे दरवाज़े जे अंदरि पतो न आहे जादूअ जे ज़रिए ॿारनि खे ख़राब कंदो आहे हे सारे वापसि वञनि था पिया ॻोठ वारा ख़ुशि थी करे दरवाज़ो खोले ॾिसनि था सभई ॿार खंज़ीर थिया वेंदा आहिनि सभई ॿार खंज़ीर थिया वेठा आहिनि अज़ीज़ान मोहतरम हे अल्लाह जे नबीअ जी ज़ुबान आहे अल्लाह जे नबीअ जो कमाल आहे क़ुर गवाही थो ॾिए उनब्बिउकुम बिमा ताकुलून वमा तदखिरून फी बुयूतिकुम हे क़ुर मुंहिंजा काल फरमान अल उलमा उम्मती कअंबिया बनी इसराईल आए दुनिया वारो कान खोले करे ॿुधो जेके बनी इसराईल जा नबी कम कंदा हुआ मौजज़ा ॾेखारींदा आहिनि उन्हनि जा कमालात उन्हनि जा मौजज़ा उन्हनि जा जेके हिन करिश्मा ताक़त ऐं कुवत आहे ऐं दुनिया वारो बनी इसराईल नबीअ जे कम मुंहिंजे उम्मत जे अंदरि बामल आलम करे ॾेखारींदा बामल आलम करे ॾेखारींदा हिन करे पीराण पीर दाता दस्तगीर फरमाइनि था पिया मूंखे शरीयत वारो लगाम चढ़ियल आहे ज़ुबान ते पाबंदी आहे न त मां तव्हांजे अंदरि ॿाहिरि कई ॾिसां त पियो जी बोतल जे अंदरि पाणी हुजे मुंहिंजा आका यारहीं वारे पीर जो फरमान आलीशान आहे शरीयत वारो लगाम न हुजे हा त मां तव्हांखे क़यामत तक तव्हांजा किरदार ॿुधाए छॾियां हा तव्हां छा कयो था छा खाओ था छा पीओ था तमामु शकी शहीद सभु मुंहिंजे ॾाढो ईअं आहिनि जीअं बोतल जे अंदरि पाणी हुजे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु सरताजुल औलिया आहे असां तव्हां ख़ुशि नसीब हो असांखे नबी मिलियो त नबी आज़म नबी सभु शान वारा नबी मिलियो त नबी आज़म सिद्दीक मिलियो त सिद्दीक आज़म फारूक मिलियो त फारूक आज़म अज़ीज़ान मोहतरम बहादुर मिलियो त मुश्किल कुशा वॾी जेको आहे त मुश्किल कुशा जेको आहे त आज़म अज़ीज़ान मोहतरम शहीद मिलियो त शहीद आज़म इमाम मिलियो त इमाम आज़म पीर मिलियो त गौसुल आज़म क़ुरान मिलियो त क़ुरान आज़म तमाम किताब शान वारा सभु किताबनि शान वारो क़ुरान मजीद असांजे भाङे में आयो आहे तमाम सुहाबा शान वारा अज़ीज़ान मोहतरम सिद्दीक अकबर खे असां मञण वारा फारूक आज़म जी अदालत खे असां मञण वारा उस्मान गनीअ जे सखावत खे असां तस्लीम करण वारा ऐं करे करार खे मुश्किल कुशा असां सॾण वारा सैयदना इमाम आज़म जे फ़ुक़ाहत खे असां तस्लीम करण वारा शहादत इमाम आज़म जे बयान असां करण वारा ऐं यारहीं वारो पीर दाता दस्तगीर जेको आहे त विलायत खे बयान करण वारा बि असां अज़ीज़ान मोहतरम सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु मादरज़ाद वली आहे छा आहे मादरज़ाद वली अम्मा हज़रत उम्मुल खैर हज़रत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा मुंहिंजे प्यारे गौसुल आलम दस्तगीर जे जीजल अमरीअ जो नालो आहे हज़रत अली करमुल्लाह वजह करीम जे अमरीअ जो नालो बि फातिमा हज़रत इमाम अली मक़ाम हसनैन करीमैन हज़रत हसन हज़रत हुसैन जे अमरीअ जो नालो बि फातिमा अज़ीज़ मोहतरम सैयदना यारहीं वारे पीर दाता दस्तगीर जो अमरीअ जो नालो बि फातिमा पर यादि रखो पीरान पीर दाता दस्तगीर जो दुनिया में अचण बि ईअं करामत आहे जीअं नबियनि जे अंदरि मुंहिंजे प्यारे हबीब जो अचण मौजूदु हो कि जी मुंहिंजे आका अलैहिस्सलाम रब हबली उम्मती फरमाईंदे आया अज़ीज़ान गिरामी हज़रत गौसुल आज़म दस्तगीर जे अमरीअ जी उमिरि 60 साल पीरान पीर पैदा थिया घणे सालनि में 60 साल में ज़ैफ़ा औरत ॿार ॼणण वारो जेको आहे सिलसिलो ख़तम थी वेंदो 55 साल खां बाद औरत खे शरई फतवा जे लिहाज़ सां औलाद ॼणण मुमकिन न आहे नामुमकिन आहे ठीकु आहे न लेकिन पीरान पीर दुनिया में अचण बि करामत आहे 60 साल अमरी जी उमिरि आहे हज़रत फातिमा जी उमिरि आहे
दुनिया में तशरीफ फरमा थिया। वो सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजो वॾी यारहीं ते असां तव्हां आहियूं, हर यारहीं में मल्हाईंदा हो, पर मोमिन जे वास्ते हर यारहीं ईद आहे। नाइज़र फकीर चयो न यारहीं 12 भई यादगार आहे यार जो, ही लंगर मक़बूल आहे हर 12 जे ॿार जो, तुंहिंजे पाणीअ जो वठो पीअंदो नथी तूं ना उमीद, ॿिया सभई 12 महीने आम कनि इंसान ईद, हर महीने ईद तोले गौसे आज़म जा मुरीद, गौसे आज़म दस्तगी जी मुरीद आहे, हर महीने ईद आहे। हज़रत उम्मुल ख़ैर हज़रत फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा थी फरमाए, रात जे टाइम मां पंहिंजे कमरे में पंहिंजे बिस्तरे ते आरामी हुअसि, दरियूं दरवाज़ा बंद, ज़िक्र जो आवाज़ ईंदो, कमरे में ज़िक्र जो आवाज़ ॿुधंदी हुअसि, हेॾे वाधाया ज़िक्र जो कनि त आवाज़ पवे पर ज़ाकिर नज़र नथो अचे, हेॾे वाधाया ज़िक्र कयो नज़र नथो अचे, वरी तवज्जो जो कयां त अंदरो आवाज़ अचे, अम्मा परेशान न थी, मायूस न थी, घबराए ना, हेॾे होॾे वाधाए ना, तुंहिंजे पेट जे अंदरि तुंहिंजो बचड़ो अब्दुल कादिर जीलानी ज़िक्र करे रहियो आहे। चवंदा बचाईंदे जाम मादरज़ाद वली, वली 3 क़िस्म अथव, वली 3 क़िस्म, हिकु वली जंहिंखे चइबो आहे वहबी, यानी बग़ैर मेहनत जे, बग़ैर इबादत जे, बग़ैर रियाज़त जे, बग़ैर रोज़े निमाज़नि जे, बग़ैर उनजो जेको आहे नवाफ़िल जी अदायगीअ जे, अल्लाह ताला महिरबानी करे अदा करे, इबादत खां बग़ैर अता करे, उनखे चयो वहबी वली। वरी ॿियो हूंदो आहे कसबी वली, यानी दुनिया में अचे, इबादत करे, शरीयत ते हले, ओजागा करे, रियाज़तूं बर्दाश्त करे, सखावत करे, दुख दुराबा काटे, अखियुनि खे ओजागा ॾे, हर कोई निंड वञे, हेठि जागे, ये मेहनत करे सजदनि जे ज़रिए वली बणिजी वञे, इनखे वली कसबी चयो वेंदो आहे। वली वहबी अल्लाह जंहिंखे अता करे बग़ैर मेहनत खां, वली कसबी मेहनत सां, हिकु हूंदो वली नज़री, यानी निमाज़ी भी ना है, आबिद भी ना है, ज़ाहिद भी ना है, आहे तो बेनिमाज़ी, आहे तो शराबी, आहे तो डाकू, आहे तो चोर, आहे तो बदमाश, पर अल्लाह वारी निगाह लगी पए, नज़र करम थी पए तो चोर भी अबदाल बणिजी वञे। भाई आहे न पर लख हज़ार किताबा आलम हुए भारे हो, एक हरफ इश्क का पढ़ना जाने तो भुले फिरन बेचारे हो, इश्क अकल विच मंज़िल भारे सैको दे पारे हो। अज़ीज़ान मोहतरम, इश्क अकल विच मंज़िल भारे सैको दे पारे हो, एक निगाह जे आरिफ वेखे लख हज़ारा तारे हो, लख निगाह जो मुल्ला वेखे किसे न कंधे चारे हो, या इश्क खरीद न कीता हज़रत बाहू कह तुम्हें जहान मारे हो। अज़ीज़ान मोहतरम, पीरान पीर दाता दस्तगीर मादरज़ाद वलिया जाएंदे जामा नंढपिण जे अंदरि उस्ताद वटि पहुचाइनि था। उस्ताद मोहतरम अब्दुल कादिर जीलानीअ खे अबू सालेह जो जेको बचड़ो आहे, मूसा दोस्त जग्गी अबू दोस्त सालेह जो बचड़ो आहे, हिन खे क़ुरान पढ़ाए। अज़ीज़ान मोहतरम, उस्ताद क़ाइदो खणी ॾियनि था, आ बचड़ा क़ुरान पढ़, अब्दुल कादिर क़ुरान पढ़। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था, उस्ताद मोहतरम हे कर मां चंद सिपारा यादि कया आहिनि, उहे मुंहिंजा ॿुध, बाद में अॻ में सबक़ ॾिजां। अज़ीज़ान मोहतरम, उस्ताद सोचण लॻो आहे, नंढे ॿारनि खे आदत आहे, अंगल कंदा आहिनि, अगरि यादि पढ़ण जो हुजे हा त मूं वटि वठी छो अचनि हा, अगरि क़ुरान जो कारी हुजे हा, क़ाइदे पढ़ण छाजे करे अचे हा, हा बचा भला ॿुधाए त सही। सैयदना अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु बिस्मिल्लाह करे क़ुरान पाक पढ़ण शुरू करनि था। हिकु ई साही तक़रीबन 18 सिपारा पढ़ी ॿुधायो, 18 सिपारा तक़रीबन
तकरीबन वेही करे क़ुर पाक उस्ताद खे ॿुधाइनि था पिया। उस्ताद हैरान थी वियो, बचड़ा भला मज़ाक करणु आहे छा? क़ुर जो त कारी आहे, अहिड़ो क़ुर जो तूं ॿुधाए थो त मां बि नथो पढ़ाए सघां। क़ुर जो त माहिर आहे, तजवीज़ जो माहिर आहे, क़ुर पढ़ी करे वरी मुंहिंजे मदरसे छो आहे? उस्ताद अॻिते पढ़ाए। अब इतना सी पारा ॿुधाए अॻिते कीअं पढ़ाया, ये काथे यादि कई, कहिड़े मदरसे में पढ़े, काथे जेको उस्ताद वटि वञी करे वेठे। अज़ीज़ मोहतरम सैयदना अब्दुल कादिर जीलानी यारहीं वारे पीर फरमायो, उस्ताद मां कंहिं वटि वियो न आहियां, कंहिं मदरसे वियो न आहियां, कंहिं मुल्ला मौलवी आलिम वटि वियो न आहियां, कोई कंहिं वटि यादि कई। ऐं उस्ताद मोहतरम मुंहिंजी अमरी जी ताजत गुज़ार हुई आहे। ऐं यादि रख मां पंहिंजे अमरी जे पेट जे अंदर मुंहिंजी जीजल अमल ताजिद निमाज़ बि कदा न कंदी हुई। ताजिद वातो थी करे निमाज़ पढ़ण खां बाद 18 सीपार जी हाफ़िज़ यानी हुई। 18 सीपारा डेली पढ़ी करे पोइ सुबुह जो पंहिंजे घर जो कम काज कंदी हुई। मां पंहिंजे अम्मा जे पेट जे अंदर डेली ॿुधंदे ॿुधंदे 18 सीपारा यादि करे वियुमि।